हेलो दोस्तों ऐं शागिर्द साथियों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में पाण सिखंदासीं पास्ट इंडेफिनिट टेंस। त पहिरीं ॻाल्हि आहे त पास्ट इंडेफिनिट टेंस जी जेका निशानदगी असां कीअं करे सघूं था, पास्ट इंडेफिनिट टेंस जी असां सुञाणप कीअं करे सघूं था। त दोस्तों जेकॾहिं तव्हांखे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जेकॾहिं अचे थो न त पोइ पास्ट इंडेफिनिट टेंस खे सम्झणु सवलो आहे। ऐं प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जे हवाले सां बि मूं हिकिड़ो वीडियो ठाहियो आहे, तव्हां उन वीडियो खे ॾिसी सघो था। हाणे ॻाल्हि आहे त पास्ट इंडेफिनिट टेंस छा आहे। ठीक है, हाँ ॾिसो तव्हांजी किताब में जेके भी स्टोरीज नॉवेल्स या कंहिंजे बारे में बायोग्राफी लिखियल हूंदी आहे वो पास्ट इंडेफिनिट टेंस में लिखियल हूंदी आहे। हाणे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस ऐं पास्ट इंडेफिनिट टेंस में फ़र्क़ु थोड़ो ई आहे, ॿिनि शयुनि जो फ़र्क़ु आहे। हिकिड़ो त प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जा हेल्पिंग वर्ब डू एंड डज़ आहिनि। पास्ट इंडेफिनिट टेंस जो हेल्पिंग वर्ब सिर्फ़ु हिकिड़ो आहे, उहो आहे डिड। हाँ हेल्पिंग वर्ब्स जीअं तव्हांखे ख़बर आहे त हेल्पिंग वर्ब्स असां तॾहिं इस्तेमालु कंदासीं जॾहिं असां कंहिं बि टेंस के नेगेटिव इंट्रोगेटिव एम्फेटिक करणु चाहियूं था। जीअं मूं प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस तव्हांखे बिल्कुलु सुठे अंदाज़ खां सेखारियो हो। जेकॾहिं तव्हां उन वीडियो खे नाहे ॾिठो त उन वीडियो खे ॾिसो, उन खां पोइ तव्हांखे ही वीडियो सम्झण में आसानी थींदी। त हाणे अचूं था पास्ट इंडेफिनिट टेंस। त ॾिसो हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे प्रेज़ेंट जी। मिसाल तौरु हींअर मां तव्हांखे पढ़ायां पियो त तव्हां चवंदो सर चेतन टीच अस, सर चेतन टीच अस, मतलब सर चेतन असांखे पढ़ाए थो या पढ़ाईंदो आहे। त इहा आहे प्रेज़ेंट जी ॻाल्हि। पर इहा ॻाल्हि साॻी तव्हां कलाक खां पोइ कंदो त इहा ॻाल्हि पास्ट में थी वेंदी। हाणे थोरो हिते पंहिंजो दिमाग़ खे यूज़ कजो। पास्ट जी ॻाल्हि प्रेज़ेंट जी ॻाल्हि खे पास्ट जी ॻाल्हि में कन्वर्ट करणु बिल्कुलु ईज़ी आहे। सिर्फ़ु तव्हां उन जी वर्ब जी सेकंड फॉर्म लगाए छॾियो। प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस में वर्ब जी फर्स्ट फॉर्म हूंदी आहे ऐं पास्ट इंडेफिनिट टेंस में जेको वर्ब जी फॉर्म हूंदी आहे उहो हूंदी आहे सेकंड फॉर्म। वो छा हूंदी आहे? सेकंड फॉर्म। बस फ़र्क़ु एतिरो आहे, जस्ट ॿियो एतिरो ख़ासि हिन में को फ़र्क़ु कोन्हे। प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जेका मोस्टली जेका असांजी लाइफ में यूज़ थींदो आहे उहो थींदो आहे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस। त पहिरीं तव्हांखे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस सिखणु खपे, पोइ पास्ट टेंस सिखणु खपे। त अचो त प्रेज़ेंट और पास्ट इंडेफिनिट टेंस खे पढ़ूं। तो दोस्तों अॼु जो असांजो टॉपिक आहे पास्ट इंडेफिनिट टेंस। दोस्तों इन्हें के मॉडर्न ही तो मॉडर्न नालो आहे, पर इन्हें जो ओल्ड नालो आहे, ओल्ड जेका इन्हें जो नेम आहे वो आहे प्रेज़ेंट और पास्ट सिंपल टेंस। हाणे इन्हें के तव्हां पास्ट सिंपल टेंस चओ या पास्ट इंडेफिनिट टेंस। हाणे ईअं कोन्हे त पास्ट इंडेफिनिट टेंस ॿियो आहे या पास्ट सिंपल टेंस ॿियो आहे, न, ॿई सेम आहिनि, बस नालनि जो फ़र्क़ु आहे। पास्ट इंडेफिनिट टेंस, ठीक है, ज़माने माज़ी सादो, ज़माने माज़ी सादो। तो हाणे पास्ट इंडेफिनिट छा थो करे? साॻी तरीक़े सां पास्ट इंडेफिनिट असांजा हैबिचुअली एक्शन ॾेखारे थो, पर गुज़िरियल वक़्त जा। प्रेज़ेंट में असां कया हुजनि ऐं कल्ह वारा, ठीकु आहे। प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस असांखे पंहिंजा हैबिचुअली एक्शन ॾेखारे थो, पर हलंदड़ वक़्त में। साॻिया ई हलंदड़ वक़्त वारा कम तव्हां ॿिए ॾींहुं ॿुधाईंदो त साॻियुनि कम खे जेका ॿुधाईंदो तव्हां पास्ट टेंस में ॿुधाईंदो। छा में ॿुधाईंदो? पास्ट टेंस में। हाणे हिकिड़ो जुमिलो आहे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो ऐं पोइ मां उन खे चेंज कयां थो पास्ट इंडेफिनिट टेंस में। ॾिसो हिकिड़ो अली गोज़ टू स्कूल, अली गोज़ टू स्कूल, त ही आहे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो जुमिलो। हाणे इन खे पास्ट इंडेफिनिट टेंस में बिल्कुलु ईज़ी आहे। त ॻाल्हि चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस खे बिल्कुलु सुठे नमूने सां यादि करणो आहे, उन जी प्रैक्टिस करणी आहे, छाकाणि त टेंस जी शुरूआति प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस सां थिए थी ऐं प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस ई आहे जेको मोस्ट जेका यूज़फुल आहे असांजी लाइफ में। ऐं प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जेकॾहिं तव्हांखे अचे थो त ॿिया टेंस बसि एतिरो को ख़ासि ॻाल्हि कोन्हे या अहिड़ो को ख़ासि मसइलो कोन्हे, उन खे असां जल्द खां जल्द सिखी वठंदासीं। हाणे इन खे चेंज करण जे लाइ अली जो अली, हाणे गो जी सेकंड फॉर्म, हाणे गो जी सेकंड फॉर्म आहे वेंट टू स्कूल। त दोस्तों ये ॾिसो असां सिर्फ़ु हिते जेका लगायोसीं V2 ऐं हिते लॻल आहे V1, बस वर्बन जो ही फ़र्क़ु आहे, ॿियो एतिरो ख़ासि फ़र्क़ु कोन्हे। अली गोज़ टू स्कूल, अली वेंट टू स्कूल। ॿी ॻाल्हि त कंहिं बि टेंस खे पढ़ण खां पहिरीं मां तव्हांखे सदाईं इहा सीक्वेंस ॿुधाईंदो आहियां। तव्हांखे टेंस जो नालो अचे जहिड़े वाले सां असांजो टेंस आहे पास्ट इंडेफिनिट टेंस। ॿियो उन टेंस जो हूंदो आहे फंक्शन, कम छा आहे,
टियों टेंस जी तव्हांखे वर्ब जी फॉर्म कहिड़ी इस्तेमाल थींदी। चौथी ॻाल्हि उन जी इहो आहे त उन जा हेल्पिंग वर्ब कहिड़ा आहिनि। पंजी लास्ट ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे उन जी स्ट्रक्चर अचे। छा अचे? स्ट्रक्चर अचे। त पहिरीं टेंस जो नालो तव्हांखे यादि हुजे, पास्ट इंडेफिनिट टेंस। फंक्शन छा आहे? गुज़र वक़्त जा कम ॾेखारे थो, अहिड़ो कम जेको असां कल कयो या कलाक पहिरीं कयो या 10 साल पहिरीं कयो या 1 सदी पहिरीं कयो। ठीक है, अहिड़े कम खे जेका पास्ट इंडेफिनिट टेंस ॿुधाइबो आहे। वर्ब जी फॉर्म इन में सेकंड फॉर्म लगंदी। प्रेजेंट इंडेफिनिट टेंस में वर्ब जी फर्स्ट फॉर्म, पास्ट इंडेफिनिट टेंस वर्ब जी सेकंड फॉर्म। फंक्शन जेको आहे इन जो पास्ट जा हैबिचुअल रिएक्शन ज़ाहिर करण। हेल्पिंग वर्ब्स इन जो आहे प्रेजेंट इंडेफिनिट टेंस जा आहिनि डू एंड डज, ऐं पास्ट इंडेफिनिट टेंस जा हेल्पिंग वर्ब आहिनि डिड। त दोस्तों हाणे डिड असां कीअं यूज़ कंदासीं? हाणे जॾहिं बि हिकिड़ी ॻाल्हि वरी जेका तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जॾहिं बि पास्ट इंडेफिनिट टेंस जो सादो जुमिलो जॾहिं इंटेरोगेटिव या नेगेटिव में थींदो तॾहिं डिड ईंदो, ऐं उन टाइम इन जी वर्ब जी फॉर्म जेका आहे उहो फर्स्ट फॉर्म में थी वेंदी। मिसाल तौर साॻे जुमिले खे असां जेकॾहिं इंटेरोगेटिव में कयूं था त पहिरीं असां खणंदासीं डिड, अली जो ए वॾो ई हूंदो, अली डिड अली गो टू स्कूल, डिड अली गो टू स्कूल, आखिरी में छा ईंदो? क्वेश्चन मार्क, आखिरी में छा ईंदो? क्वेश्चन मार्क। हाणे इन खे नेगेटिव कयूं था त चवंदासीं असां अली डिड नॉट गो टू स्कूल। दोस्तों सम्झण जे लाइ हिकिड़ो एग्जाम्पल ही काफ़ी हूंदो आहे। ॿिया एग्जाम्पल तव्हां उन जा पाण कयो, पंहिंजी प्रैक्टिस कयो, छाकाणि त लैंग्वेज आहे या जेका बि ग्रामर आहे उहो सेल्फ प्रैक्टिस ते थी कंदासीं। ठीकु आहे, त हाणे ॾिसो डिड अली गो टू स्कूल, हिते वर्ब जी सेकंड फॉर्म सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेका पॉजिटिव में पॉजिटिव फॉर्म में ईंदी, माना हाकाइया फॉर्म में, त वेंट आयो। ऐं जॾहिं बि तव्हां पास्ट इंडेफिनिट टेंस जुमिले खे इंट्रोगेटिव या नेगेटिव में कयो था त वर्ब जी फर्स्ट फॉर्म में ईंदी, छाकाणि त इन सां गॾु डिड लॻो पियो आहे। पास्ट जे लाइ डिड ऑलरेडी लॻो पियो आहे, त वर्ब मेन वर्ब खे जेका पंहिंजी फॉर्म मटाइण जी ज़रूरत कोन्हे। हाणे ॻाल्हि आहे स्ट्रक्चर जी, त हाणे इन टेंस जी स्ट्रक्चर किथे आहे? पाण प्रेजेंट इंडेफिनिट टेंस जे जुमिले खे मिटायूं था, स्ट्रक्चर चइबो आहे उन जी बनावट खे। मिसाल तौर पहिरीं हूंदो आहे सब्जेक्ट, सब्जेक्ट में छा आहे? अली। ॿियो हूंदो आहे वर्ब, जेका वर्ब जी इन में छा आहे? सेकंड फॉर्म आहे। टियों उन जो हूंदो आहे ऑब्जेक्ट। ठीकु आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, त ही आहे इन जो स्ट्रक्चर। माना इन खे तव्हां फार्मूलो बि चई सघो था। हेल्पिंग वर्ब जेका मूं तव्हांखे इन ॿुधायो डिड आहे, स्ट्रक्चर जेका इन जी साम्ही आहे, ऐं वर्ब जी फॉर्म जेका इन जी पॉजिटिव फॉर्म में जेका यूज़ थिए थी उहो थिए थी सेकंड फॉर्म। दोस्तों उम्मीद आहे त तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो सुठो लॻो हूंदो, ऐं मुंहिंजा ॿिया वीडियो ॾिसण जे लाइ मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो। काफ़ी जेके सुठा तव्हांजी ख़िदमत जे लाइ मूं वीडियोज़ ठाहिया आहिनि। उम्मीद आहे कंहिं ॿिए वीडियो में तेसीं ताईं जे लाइ इजाज़त।